वो दुकान वारा चिप्स दे का करारी केड़ी चिप्स ॾियाई ॿुधाए त सही। मथे खाने में रखी आ ना हैड्रिया भी उन सां गॾु सावी पई आ। केड़ी है वारी? इहा त दे ॿई दे। ए आइए दे हे वठ। अरे मुंहिंजी चिप्स खणी भॼी वियो। मां चिप्स वठी अचांस तो जो गिराकी जमाइण जो टाइम आ। मोट दे केड़ी माल मांखे ॿुधाए त सही। मां ही आयुसि ही वियुसि। छा चयई इनजो छा मतलब थियो? मुंहिंजो मतलब आ त मां ही आयुसि ऐं ही वियुसि। अलाए केड़े टाइम मटदो। मुख्तारे माल में वॾो मज़ो आ पर इहो निभागो ज़ाहिरी कोने कहीं ॿी वार त न वियो हलियो। मूं छो ईअं सुॼाई वेंदो आं? मुंह कोने सुजल। देर करे छो आए निभागा माल काॾे हो पाण वारो? केड़ो माल? जेको फुर कयोसे। फुर वारो? हाँ हे वक्त। अरे निभागा एडी लुकाए छॾी मां के ख़बर मां चो काॾे फुराए आयो आ। पर फौरन को केर फुरींदो? तकड़ में छो फुर कयई? कुछ देर छॾी हा ना मां उन खां ॿिया आइटम वठां दुकान वारे खां। मां चयो म त पैसा न ॾेई छॾे अगल महंजे करे खसे वठां। हाँ पैसा मोगो एड़ो ठाउको मां वटि खीसे में रुपयो ई कोने। बाकी यो आइडियो छाजे लाइ ॾिनो माई? अच्छा हाँ वारो कर त हाणे चिप्स खायूं।